नाज़रीन, शहरनि तोड़े वापारी बिरादरी सां वापडा जूं नाजाइज़ियूं घटिजी न आहिनि सघियूं। मिल्स मालिकनि खां वाधू बिल वसूल करण ते सिंध बलोचिस्तान राइस मिल्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन जे अॻवाननि एहतिजाजी सॾु ॾेई छॾियो आहे। ख़बर मूजिबि लाड़काणे में सिंध बलोचिस्तान राइस मिल्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी असद अली तुनियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आयल बिजलीअ जे बिलनि ते वापडा वारा वाधू बिल उमाणे परेशान करे रहिया आहिनि, जॾहिं त आयल बिजलीअ जे बिलनि ते एसआरओ तहत जबरी तौर ते तयशुदा किलोवाट लोड जी अधु रक़म वसूल न कई वञे, पर पुराणे ई तरीक़ेकार ते ई बिल वसूल कयो वञे, जॾहिं त ही कारोबार पहिरीं ई सिर्फ़ 6 महीना हलंदड़ आहे ऐं हाणे वरी ॿोॾि ऐं बरसातुनि खां पोइ फ़सलनि जे ख़तम थी वञण करे मुश्किल सां 1 महीनो ई हली सघंदो। उन खां अलावा तमामु घणा टैक्स हिन बिल में पिणु वसूल कया वञनि था, जंहिं सबबि तमामु मिल्स मालिक मुसीबत में पइजी वञनि था। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असीं मुल्क जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी, चेयरमैन नेपरा, चेयरमैन वापडा, मिनिस्टर एनर्जी, फेडरल मिनिस्टर ऑफ एनर्जी, फेडरल सेक्रेटरी ऑफ एनर्जी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त ख़ुदारा असांजे मामले जो नोटिस वठी वापडा अमलदारनि खे वाधू बिल न वठण ऐं बिजली बहाल करण लाइ पाबंद कयो वञे, न त ॿी सूरत में असीं एहतिजाजी सॾु ॾियूं था। अहिड़ो मामिलो जल्द खां जल्द हल करे राइस मिल्स जे मालिकनि ऐं शहरनि मां बेचैनी दूर कई वञे।